अस्सलाम वालेकुम बदा चाल खुशो तबी सैयद आई असांजी ज़मीन असांजी ॻोठ ये पहाड़ी ये असांजी सोसाइटी इनजे पहिरियां असांजो ॻोठ आहे। ये असांजी भिंडियूं पोखियूं पियूं आहिनि सब्ज़ी ये जी सोसाइटी आहे। ये गाड़ियूं बीठियूं आहिनि सोसाइटी जूं। ये पार्टी खणी आयूं आहिनि। हिते असां वटि फार्म हाउस बि आहिनि। ये इमाम बारगाह, ये सोलर सिस्टम, ये बोर जो सोलर जनरेटर, ये असांजी ज़मीन जेका असांजी प्लाटिंग कई आहे। दोस्तों आउं नओं आहियां यूट्यूब ते मुंहिंजा भाउ मूंखे सपोर्ट कजो। इंशाल्लाह अॻिते तव्हांखे वीडियो सुठियूं मिलंदियूं। नए यूट्यूबर खे सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां भाउर मूंखे सपोर्ट कजो। अॻिते हलूं था हाणे फार्म हाउस वारी साइड त पार्टी आई आहे। पार्टी इंजॉय थी करे ॾिसूं हुनखां पुछंदा पार्टी छा थी करे। ये बाउंड्री वार ठहियल आहे प्लाटिंग जो। हाणे असां हलूं था फार्म हाउस जे अंदरि। ये पार्टी इंजॉय करे थी। ये पार्टी वञे थी। ये असांजा छोकिरा कुझु क्रिकेट खेॾनि था। ये असांजा दोस्त पार्टी इंजॉय करनि था। ऐं भाग पोइ हीअ असांजा भाउ उर्दू स्पीन में आहिनि ऐं हिन खां उर्दू स्पीन में पुछंदा त ये इंजॉय कीअं था कनि। हाँ भाईजान कैसे मज़ा आ रहा है नारे में? हमें बहुत मजा आ रहा है। आप इनको सब्सक्राइब करें, आप इनको लाइक करें, आप इनको शेयर करें ज़्यादा। माशाल्लाह बच्चे ने बहुत इंटरव्यू अच्छा दिया यार। और इंशाल्लाह बच्चे की बात इंशाल्लाह आप लोग सुनेंगे। सब्सक्राइब करें अंकल को। अब चलते हैं क्रिकेट की तरफ, देखते हैं क्रिकेट खेले हैं लोग। यही असांजा दोस्त आहिनि क्रिकेट था खेॾनि। हाणे ॾिसूं था भला छको थो हणे। खरीदा हुआ है कीपर। उस्ताद थोड़ा हेॾे ॻाल्हाइजां। अंकल को सब्सक्राइब करें और लाइक करें और शेयर करें। ये असांजो ये बच्चो असांजो झोले में झोली रहियो आहे। सब्सक्राइब करो अंकल को, लाइक करो, शेयर करो। और ये असांजा भाउ असांजा झोले में लुॾनि था। उस्ताद का पूछना उस्ताद चाल है खुश हैं? ये हमारा भाई है, इससे पूछते हैं क्या हाल चाल है इसका। मेरा तो ठीक हाल चाल है। सपोर्ट आप भाई को सपोर्ट करें। भाई नए हैं यूट्यूब पे, उनको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करें। मेहरबानी शुक्रिया।